नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां या बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुस्तक़बिल में सिंध अंदर भी PTI की हुकूमत हूंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी दावा। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में बि हुकूमत ठाही आहे। हाणे हू सिंध में बि हुकूमत ठाहींदो। सिंध में लॉकडाउन करे ही पंहिंजो नुक़सानु पाण करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जे स्माल लॉकडाउन वारे अमल जी सॼी दुनिया तारीफ़ कई आहे। वज़ीर आज़म जे क़दमनि ते अमल कजे त को हर्ज नाहे। नूर मुक़दम केस जे जवाबदारनि खे कंहिं बि क़ीमत ते न छॾींदासीं। कुझु ताक़तूं पाक चीन लाॻापनि ऐं सीपेक रिथा खे ख़राबु करण जी कोशिशि करे रहियूं आहिनि, पर उहे नाकाम थींदा। का ताक़त पाक चीन लाॻापा ख़राबु नथे करे सघे। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा हिमालय खां बि बुलंद आहिनि। सिंध में कोरोना वायरस की रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मिर्पुखार, सखर ऐं लाड़काने डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में शहरनि जी गैर ज़रूरी तौर ते घरनि खां निकिरण ऐं मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी लागू। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरताल में ई सफ़र करे सघंदा। किरयाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। मेडिकल स्टोर ऐं इस्पतालूं 24 कलाक खुलियल रहंदियूं। तालीमी इदारनि में इम्तिहान मुलतवी ऐं यूनिवर्सिटीज़ बि 8 अगस्त ताईं बंदि रहंदियूं। तालीमी इदारनि में तदरीसी अमल, वापारी, मज़हबी, तफ़री ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते मुकमिल पाबंदी हूंदी। लाड़काणे ऐं कंबर समेत केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन ते अमल न थियो। SOPs नज़रअंदाज़। मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर दौरान फ़ौतगियुनि ऐं केसिस में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। 24 कलाकनि दौरान वायरस वधीक 65 माण्हुनि खां हयातूं खसे वरितियूं। हाकारी केसिस जी शरह 8.46 रही। 4,950 नवां केस रिपोर्ट। फ़ौतुनि जो अंग वधी 23,360 थी वियो ऐं मजमूई केस 10,29,811 ताईं पहुची विया। 1,321 मरीज़ कोरोना मां सिहतियाब थी विया। मजमूई तौर सिहतियाब मरीज़नि जो अंग 9,40,161 थी वियो। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर ऐं PTI अॻवान हलीमा दिल शेख जी सिंध में लॉकडाउन ते सिंध हुकूमत मथां तनक़ीद। हलीमा दिल शेख जो चवणु आहे त सूबाई हुकूमत ऐं पुलिस भतेखोरी लाइ लॉकडाउन लॻायो आहे। छा कोरोना रुगो कराची में कारोबारी माण्हुनि लाइ आहे? लखी गुलाम शाह भरिसां ॻोठु लाल चाचड़ में अज़ीम शाख में विञण दौरान 5 औरतूं ॿुॾी वयूं। 4 औरतुनि खे बचायो वियो। मुस्मात सीमा चाचड़ जो लाश कढियो वियो। ॾखण भरिसां पीर जंदाम लिंक रोड ते नौजवान जो गोली लॻल लाश ठाहियो। लाश जी सुञाणप ॻोठु बेगू शहर वासी इम्तियाज़ अली तौर थी। मोरो बाईपास ते CNG स्टेशन वटि गैस भराइण दौरान वैन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल रेफर कयो वियो। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में गॾियल कार्रवाई। भतेखोर गुरू जे इंतिहाई घुर्बल 2 जवाबदार मोहम्मद उस्मान ऐं इमरान गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिबि जवाबदार MD फूड इंडस्ट्री जे मालिक मोहम्मद अली खां 10 करोड़ रुपया भतो घुरियो हो ऐं भतो न ॾियण जी सूरत में फैक्ट्री मालिक ऐं घर भातियुनि खे क़तल करण जी धमकी ॾिनी हुई। जवाबदारनि जो पतो टेक्निकी ज़रियनि सां लॻायो वियो। जवाबदारनि जे ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। कोटलालू भरिसां पकाचांग बाईपास ते डाटसन कल्टी। 1 ॼणो फौत, 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। कुंभ भरिसां 3 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान नज़ाकत सोलंकी गिम्स इस्पताल में फौत थी पियो। ऐं अहमदपुर लॻ सदर जी भटियूं जो रवासी नौजवान औरताणे आवाज़ ते हिरकी जी मुबाइना तौरु अॻवा। नौजवान बदरुद्दीन उजण जे वारसनि जो चवणु आहे त लाड़ेलनि खे फ़ोन करे ॿुधायो आहे त नौजवान हिननि वटि क़ैद आहे।
वधीक ॿी फ़ोन जो इंतज़ारु करियो।